अस्सलाम वालेकुम साथियो, आहियां नसरुल्ला गडानी, मूंसां गॾु अब्दुल मजीद जलबाणी एडवोकेट मोहम्मद अमार दायो, जावेद अहमद लांगा साहब मौजूद आहिनि। असांजो गॾियल फ़ैसिलो दोस्तनि जो, असां जेके चंद दोस्त आहियूं, सिर्फ़ु चंद दोस्त तव्हांजे आसरे, जो घोटकी ज़िले में जेका इंतहा जी बदमनी आहे, उनखां अलावा ऋतिक कुमार अगवा थियल आहे, जेके ॿिया अगवा थियल आहिनि, उन्हनि जी बाज़ियाबी लाइ हिते सूमर ते SP घोटकी जे ऑफिस आॾो हिते कैंप क़ाइम करे मरण घड़ी ताईं एहतजाज कयो वेंदो, मरण घड़ी ताईं वारो एहतजाज क़ाइम कयो वेंदो। ही दोस्त असां सां गॾु मौजूद आहिनि। DIB इंचार्ज असगर जिस्कानी साहब, SSP घोटकी जो रीडर आहिनि अबू बकर गबोल साहब। हाणे SSP घोटकी साहब सां फ़ोन ते ॻाल्हि थी आहे, उन ॻाल्हायो आहे, उन 2 ॾींहंनि जी मोहलत वरिती आहे, जो 2 ॾींहंनि में मुकमल अमन अमान क़ाइम करायो वेंदो। हिन वक़्त बि शायदि हू कचे में बीठो आहे। 2 ॾींहंनि में ऋतिक कुमार खे बाज़ियाब करायो वेंदो ऐं उनखां अलावा घोटकी ज़िले में अमन अमान क़ाइम करायो वेंदो। छंछरु छुटी बि आहे, असां हिननि जो मान बि रखियूं था, छुटी बि आहे। इन जे करे तव्हां सभिनी दोस्तनि खे ॿुधाइण चाहियूं था, गुज़ारिश करणु चाहियूं था, जेकॾहिं 2 ॾींहंनि में मां 3 ॾींहं ॾियां थो, 3 ॾींहंनि में ऋतिक कुमार बाज़ियाब न थियो, घोटकी ज़िले में अमन अमान क़ाइम न थियो, ॿिया मग़वी बाज़ियाब न थिया, त सूमर ते पूरे 12 वॻे SSP घोटकी जे ऑफिस आॾो मीरपुर माथेले में मरण घड़ी ताईं एहतजाज वारो कैंप क़ाइम कयो वेंदो। ही दोस्त असां सभु गॾु मौजूद आहिनि। साईं अदा तव्हांजी वॾी महिरबानी। सूमर ताईं SP साहब 2 ॾींहं घुरिया, मां 3 ॾींहं SP साहब खे ॾियां थो। SP साहब 2 ॾींहंनि जे लाइ चयो, जो ऋतिक तव्हां पाण मौजूदु हुयो, जो 2 ॾींहंनि में ऋतिक कुमार बि बाज़ियाब थींदो, अमन अमान बि क़ाइम करे वठंदासीं इंशाल्लाह। मां 3 ॾींहं तव्हांखे, तव्हांजे साहब खे ॾियां थो। सूमर ते हिते एहतजाजी कैंप मरण घड़ी वारो क़ाइम थींदो, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, भले कैंप पटियो, असांखे गिरफ़्तार कयो, केस दाख़िल कयो, इंशाल्लाह अहिड़ी नौबत न ईंदी। तव्हां 2 भाइरनि जी महिरबानी। हेॾो अचो अब्दुल मजीद साथियो। हिते सूमर ते, ईंदड़ सूमर ते डेट कहिड़ी बीहे थी? 4 तारीख़ ते 12 वॻे मरण घड़ी ताईं वारो एहतजाजी कैंप क़ाइम कयो वेंदो। तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जो सूमर ते हिते वधि खां वधि शिरकत कजो। पर जेकॾहिं इन 2-3 ॾींहंनि में ऋतिक कुमार बाज़ियाब थिए थो, जेकॾहिं ॿिया बाज़ियाब मग़वी बाज़ियाब थियनि था, जेकॾहिं घोटकी ज़िले में अमन अमान क़ाइम थिए थो, त पोइ मुमकिन आहे पाण एहतजाज न कयूं। अब्दुल मजीद छा चवणु आहे तव्हांजो अॼु वारी मीटिंग जे हवाले सां या एहतजाज जे हवाले सां? मां हिकिड़ी ॻाल्हि मां मेंशन कंदो वञा। साथियो, ही जेका बि बदमनी आहे सिंध गवर्नमेंट तरफ़ां आहे। ही जेका बि बदमनी आहे, ही जेके बि धाड़ेलनि जा सपोर्ट करनि था, सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी क़यादत करे थी पई। जेकॾहिं को ऑफिसर, को SP तनवीर तुने जहिड़ो या को ॿियो, मां कंहिंजो नालो कंहिंजो खणा, उहो जेकॾहिं ऑपरेशन करणु चाहे थो त रोकियो वञे थो। न हिननि खे हथियार, सुठा हथियार फराहम कया वञनि था, न हिननि खे सहूलतूं ॾिनियूं वञनि थियूं, न बंद पिकट जे जवाननि खे मोकलूं ॾिनियूं वञनि थियूं, न फ्रेश रखियो वञे थो, न को अलाउंसिस ॾिना वञनि था। उत्तर में धाड़ेलनि जी सपोर्ट कई वञे थी। ही जेको सूमर ते असांजो एहतजाज हूंदो, PP गवर्नमेंट ऐं सिंध गवर्नमेंट खिलाफ़ हूंदो। SP जे चेंज करण सां मसलो हल न आहे, मुख़लिफ़ी करण सां मसलो हल आहे, ताउन करण सां, सिंध गवर्नमेंट जे ताउन करण सां मसलो हल थींदो, न के कंहिं SP जे चेंज करण सां मसलो हल थींदो। सहूलतूं बि नथा ॾियो, आसाइशूं बि नथा ॾियो, असला बि पुलिस खे, घोटकी पुलिस खे नथा ॾियो, गाॾियूं बि सुठियूं कोन था ॾियो, उन्हनि खे अलाउ। सिंध गवर्नमेंट, पीपल्स पार्टी गवर्नमेंट इन बदमनी जो ज़िम्मेवार आहे, अगवाकारनि में ज़िम्मेवार आहे, धाड़ेलनि जी सरपरस्त आहे। हिकु तरफ़ वज़ीर आला सिंध बुरादली शाह हलफ़ कंदे पहिरीं ॻाल्हि इहा करे थो, जो मुंहिंजो धाड़ेलनि जो ख़ात्मो अवल तरजीह हूंदो। अड़े धाड़ेल त तव्हां आहियो, धाड़ेलनि जा सपोर्टर त तव्हां आहियो, ही धाड़ेल गर्दी तव्हां करायो था पिया। अचो दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जी अब्दुल मजीद, छा चवणु चाहियो था?
साईं असां चवण इहो चाहियूं था त असल असांजो इन एहतजाज जो मक़सदु जेको आहे उहो इहो आहे त असांजे ज़िले में अमुन क़ाइम थिए, अमुन अमान जी सूरत हाल बहितर जे लाइ जेको आहे न असां ही कमु कयूं था। ऐं ॿियो इहो आहे त आए ॾींहुं जेको आहे अहिड़ी हालत आहे घरनि मां माण्हू खयूं था वञनि, एॾी बदअमनी आहे, एॾी हालत आहे। एसपी साहिब सां हाणे असांजी मुलाक़ात कोन थी सघी, आयासीं मुलाक़ात लाइ, पाण ॻाल्हि आहे कचे में को ऑपरेशन हले थो उन जे लाइ प्लेनिंग लाइ उन सां ॻाल्हि थियो, फोन ते राब्तो थियो ऐं उन जेको आहे ॿ ॾींहं असांखां घुरिया 2 ॾींहंनि खां पोइ बस जेको आहे न 2 ॾींहंनि में मां ऋतिक कुमार ऐं ॿिया जेके मग़वी उहे आज़ादु कंदासीं। ऐं हीअ जेका सूरत हाल आहे इहा असांखे जेको आहे न बदअमनी वारी सूरत हाल खे बहितर जे लाइ का हिकमत अमली असां अमली तौर ते कमु कंदासीं। इनशाला असांखे तव्हांखे एहतजाज जी ज़रूरत कोन पवंदी, पर असां उनखे 2 जे बजाए 3 ॾींहं न असां सूमर जे ॾींहुं इनशाला वरी हिन एहतजाज जो ऐलान कंदासीं ऐं उहो असां जेको आहे सूमर खां वठी शुरूआत कंदासीं, हिन जो आगाज़ कंदासीं। ऐं समूरनि सिंध वासियुनि खे ऐं ज़िले वीरपुर जा ऐं ज़िले घोटकी जे अवाम जेको आहे माण्हुनि खे इहो असां इल्तिजा कयूं था, महिरबानी करे तव्हां अचो असांजे एहतजाज में शामिल थियो, गॾिजी करे असां जेको आहे न असां सां गॾु वियो। ठीकु आहे। एडवोकेट मोहम्मद अमार दायो साहब, ही सॼो मामिलो तव्हांजे साम्हूं आहे, मीटिंग तव्हांजे साम्हूं आहे, बदअमनी तव्हांजे साम्हूं आहे, अगवाकारी, रोज़ माण्हू अगवा थियण, राति 2-3 माण्हू अगवा थी विया आहिनि घोटकी में, घरनि में सभु माण्हू गैर महफ़ूज़ आहियूं। ही जेका बेचैनी वारी सूरत हाल आहे, ही जेका तकलीफ़ दे सूरत हाल आहे, इन हवाले सां पंहिंजे एहतजाज जे हवाले सां बि छा चवणु चाहियो था? महिरबानी नसरुल्लाह, गुज़रियल केतिरनि सालनि खां वठी डिस्ट्रिक्ट घोटकी या ख़ासि करे पूरी सिंध खे अगरि मजमूई तरीक़े सां ॾिसूं त असां इन क़बाइली निज़ाम जे करे जेको सो कॉल्ड फ्यूडल सिस्टम आहे, इन जे करे असांजा जेके बुनियादी राइट्स आहिनि उहे त प्रोटेक्ट थियनि ई कोन था, उन्हनि जी त ॻाल्हि ई कोन्हे। पर वेतर जेको असां ते भार पए थो, असां जूं जानूं महफ़ूज़ कोन्हनि, असांजो माल महफ़ूज़ कोन्हे। राति बि 3 ॼणा जट बिरादरी जा निंड पियल उन्हनि खे अॻुवा कयो वियो आहे, लेकिन जेके बि हायर अथॉरिटीज़ आहिनि, जेके बि फोर्सिस आहिनि, एॾियूं बचेटूं वठण जे बावजूद बि को कमु नथियूं करनि। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां वारी बि दुरुस्त आहे त मथां खां सिस्टम सॼो जो सॼो जेको आहे उहो हाईजेक ऐं यरगमाल थियल आहे। कुझु 3 खां 4 मख़सूस माण्हू आहिनि जेके सॼी सिंध खे मुकमल तरीक़े सां यरगमाल करनि था। अवाम खे इहो चऊं था त क़बाइली निज़ाम जे अंदरि कॾहिं बि तव्हांजा राइट्स जेके आहिनि उहे प्रोटेक्ट नथा थी सघनि, तव्हांजा ॿार बच्चा प्रोटेक्ट नथा थी सघनि पिया। ही जेके क़बाइली सरदार आहिनि, ही वेतर राज़न आहिनि, ही तव्हांजे बचनि जा कातिल आहिनि, ही तव्हांजे जालो माल जा कातिल आहिनि। हिन नेज ताईं पुॼाए छॾियो आहे हिननि माण्हुनि असांखे। एतिरियूं बजेटूं हुजण जे बावजूद समझ नथी अचे त सिंध जे माण्हू खे ही कहिड़े तरफ़ धिके रहिया आहिनि। ऐं मां इहो चवां थो पियो, मां इहा ॻाल्हि वाज़े करे चवां थो पियो त सिंध जे माण्हुनि जे अंदरि जेकी विगाणाइप आहे, जेको बाग़ीपणो आहे, या इहो अहिड़े क़िस्म जो जेको रवैयो आहे, गुस्से वारो रवैयो, क्रोध वारो रवैयो, कावड़ वारो रवैयो, इहो हथ सां जेकी ही रियासत आहे, जेकी स्टेट आहे, उहो पेनिट्रेट करे थी पई। ऐं केतिरा अहिड़ा असांजा माण्हू जेके क़तल बि थियनि था। हिदायत लोहार साहब जो बि क़तल कयो वियो, उन जे लाइ बि जेको आहे FIR सिर्फ़ नथी कटे पुलिस। ही असां वटि लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे। असां आवाम खे वधि खां वधि अपील कयूं था त को बि माण्हू जंहिंखे तव्हां वोट ॾिना हू तव्हांजे मुस्तक़बिल जो ज़ामिन कोन्हे को। जेके बि समाज दोस्त आहिनि, जेका बि सिविल सोसाइटी आहे, वकील हज़रात आहिनि, साफ़ी दोस्त आहिनि, उन सभिनि खे अपील आहे त सूमर जे ॾींहुं 12 बजे 4 मार्च ते असांजो साथ ॾियो। असांजो साथ असांजे करे न ॾियो, असांजो साथ तव्हां पंहिंजे करे ॾियो, पंहिंजे माल जी हिफ़ाज़त जे करे ॾियो, पंहिंजी जान जी हिफ़ाज़त जे करे ॾियो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। साथियो, असां दोस्तनि इहा मीटिंग में बि इहा तय कईसूं जो छंछरु मोकल आहे, कहिड़ो ॾींहुं अहिड़ो मुक़ररु कजे एहतजाज जो, पोइ आन टाइम ते आन डेट ते सूमर वारो ॾींहुं असांजी अक्सरियत जेका दोस्तनि जी राय आहे, सूमर ते 12 वॻे हिते एहतजाजी कैंप जेका मरण घड़ी ताईं जारी हूंदो, SP घोटकी जे ऑफिस ॾाढो लॻायो वेंदो, जंहिंमें वधि में वधि शिरकत कयो। पर उनखां अॻु जेकॾहिं ऋतिक कुमार बाज़ियाब थिए थो, जेकॾहिं ॿिया मग़वी बाज़ियाब थियनि था, जेकॾहिं इहा बेचैनी ऐं बदअमनी वारी सूरत हाल जेकॾहिं ख़तमु थी वञे थो, त पोइ मुमकिन आहे एहतजाज न करे सघूं। का बि असांजी एहतजाज जी काल हाणे असां ॾियूं था पिया, अॻु में का बि एहतजाज जी अहिड़ी काल न हुई। सुबुह जो मां स्टेटस रखी जो असां फ़ैसिलो कयो आहे जो असांखे एहतजाज करिणो आहे। असांजो गॾियल जेको फ़ैसिलो आहे इहो ई बीठो आहे। SP घोटकी बि 2 ॾींहं जी मोहलत घुरे पियो, असां हुनखे 3 ॾींहं जी मोहलत ॾिनी आहे। 3 ॾींहं जी ॿी सूरत में जेकॾहिं ऋतिक कुमार बाज़ियाब न थियो, जेकॾहिं अमुन अमान जी सूरत हाल बहितर न थी, त हिते SP घोटकी जे ऑफिस मीरपुर मातेले आॾो असां दोस्त 5 आहियूं, 15 आहियूं, 50 आहियूं, 500 थी वञूं, मरण घड़ी ताईं जो एहतजाज जारी रखंदासीं।
जेको ॾींहं जो बि हिते वेठा हूंदासीं, सॼी राति बि हिते वेठा हूंदासीं, पंहिंजे घरनि ॾे बि कॾहिं बि कोन वेंदासीं जेसि ताईं सूरत हाल बहितर न थिए। अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो, असां सभिनी खे पंहिंजे दुआउनि में यादि रखिजो। वॾी महिरबानी।